नाज़रीन, कादरपुर भरिसां ॻोठ हबीबला चाचड़ में 12 ॾींहं अॻु चाचड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो, जे दौरान नौजवान अली मोहम्मद चाचड़ जेको आहे उहो क़त्ल थी वियो। इन हवाले सां जेके अली मोहम्मद चाचड़ जा वारिस आहिनि उन्हनि एहतजाज कयो आहे। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयो। 12-13 ॾींहं अॻु में ॿारनि जी ॻाल्हि ते झेड़ो थियो, अची मुंहिंजे भाउ अली मोहम्मद खे शहीद कयो, मुंहिंजे भाउ खे ज़ख़्मी कयो। अली अनवर, उनजा भाइर, उनजा सौट शहीद करण खां पोइ उहे हितां फरार थी विया। मेन जवाबदारनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असांजी अपील आहे आला अमलदारनि खे त उनखे गिरफ़्तार कयो वञे। थोरी ॻाल्हि ते झेड़े मंझां वरी जेके जवाबदार भॼी विया आहिनि, अली अनवर, मौला ॾिनो, रहमान, हाणे धमकियूं ॾिनियूं आहिनि त जेकॾहिं तव्हां केस तो हथ न खयो त जीअं अली मोहम्मद खे शहीद कयो अथसि तव्हांखे बि ईअं ई कंदासीं। मामूली ॻाल्हि हुई, उन ते असां सां विड़िया, मुंहिंजो भाउ शहीद कयूं, माउ खे धक हयूं। उन खां पोइ जवाबदार जेके नी उहे रूपोश चावत हथ कोन ॾियनि था। असांजो अर्ज़ु आहे इहो त SP साहिब असांजी मदद कयो। रोज़ धमकियूं ॾियनि था पिया। अपील कयूं था आला अमलदारनि खां त असां सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि जो घर ख़ाली कराए हितां ख़तमु कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असां ग़रीब आहियूं, नाक बिनाक विड़िया ने हिकिड़े छोकिरे मुंहिंजे भाटे खे फटी कयूं, लठियूं हणी करे ज़ख़्मी कयो अथनि ऐं अली मोहम्मद खे शहीद कयो वियो। 3 रूपोश आहिनि, उहे धमकियूं ॾियनि था त तव्हां असां तादी अलीमानदारी कंदासीं, तव्हां जेको आहे असां ते केस छो कया। कैमरामैन ज़ुल्फ़कार सुंदराणी सां गॾु ज़फ़रुल्लाह भुट्टो, KTN न्यूज़, कादरपुर।